नाज़रीन जीअं त अॼु सॼी सिंध जी लाड़काने में भी सकाफ़ती ॾियारो ज़ोर शोर सां मल्हायो पियो वञे। सिंधी मीडिया जे तरफ़ां जनाब बाग जी गेट ते हिकिड़ी स्टेज ठाही वई आहे, हिकिड़ो क्लब सजायो वियो आहे। मां तव्हां दोस्तनि जो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां परवान न्यूज़ वारनि जो। यकीनन जेके भी तहज़ीब हूंदियूं आहिनि, जेके भी कल्चर्स हूंदा आहिनि या जेके भी सकाफ़त हूंदियूं आहिनि, उहे क़ौमुनि जो उजागर्स हूंदियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिसो था अॼु जेको ॾींहुं आहे, हर तव्हांखे चेहरनि ते मुस्कुराहट ऐं चपनि ते जेको मुस्कुराहट नज़र ईंदी, छो त अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे। सिंधी असां हमेशह न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि पूरी दुनिया में ये टैलेंट जे हिसाब सां मञिया वेंदा आहियूं, ॼाणता वेंदा आहियूं। त अल्हम्दुलिल्लाह असां सिंध में अहिड़ो कुझु आहे जेके ॿियनि मुल्कनि में न आहे। सकाफ़त, महिमान नवाज़ी, सूंहं, उन खां पोइ वॾी ॻाल्हि सभ खां वधीक जंहिंजे लाइ असां माना मशहूरु आहियूं, उहा आहे असांजी मोहबत। जेका मोहबत तव्हांखे सिंध में सिंधियुनि वटि मिलंदी, उहा शायदि ॿियनि दोस्तनि वटि तव्हांखे न मिलंदी। जे लाइ जहिड़ो ॾींहुं आहे अॼु जेको हिनजे लाइ असां 5000 साल पुराणी तहज़ीब रखंदड़ सिंधी क़ौम आहे, हे तारीख़ी क़ौम आहे। ऐं असां हिन ॾींहं खे ईद करे मल्हाईंदा आहियूं। ऐं ही हिते न सिंध में पर पूरी दुनिया में जेके भी रहनि था सिंधी, अमेरिका हुजे या बर्तन किथे बि उहो हुते मल्हाईंदा आहिनि। अॼु जेको ॾियारो आहे न, अॼु जेको ॾियारो आहे असां सम्झंदासीं असां ईद खां वधीक हे ॾियारो मेन ॾियारो, छो जो हे उहो ॾियारो आहे जेको असां सिंधियुनि खे गॾु करण वारो ॾियारो आहे। जेको असां सिंधियुनि जा काफ़ी मसइला हिन ॾियारनि में एकता ॾियारो हिन जो नालो आहे। एकता ॾियारो जो मक़सदु इहो आहे त सभु सिंधियुनि खे गॾु थियणो आहे। इंशाअल्लाह अल्लाह चाहींदो त सभु सिंधी गॾु थींदासीं, जेके सिंध जा मसइला हूंदा उहे असां गॾु थी करे निभाईंदासीं। जीअं त अॼु सिंध जी सकाफ़त जे हवाले सां तव्हां मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जो इहो चवणो हो त अॼु असांजे लाइ एकता जी ईद जो ॾींहुं आहे। कैमरा टीम सां गॾु नूर अहमद अब्बासी, SNN न्यूज़ लाड़काने।